محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا رب الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين معزز علماء کرام حاضرینو ناظرینو سامعین برادران اسلام پیاری جماعت سبوری اوان جے اوٹھ میں اوان جے شہر جی جامع مسجد میں حضرت غوث پاک رضی اللہ تعالیٰ عنہ جے یاری شریف جے سلسلے جو جلسو آ جے میں اللہ تعالیٰ تمام آسان سبری کے حاضری نصیب فرمائی
जंहिं बि जाइ ते अल्लाह जे बाननि जो ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह साईं जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे। ऐं ख़ुदा जे रहमत जे नुज़ूल वक़्तु शामिल जेके भी माण्हू हूंदा आहिनि उहे उन्ही रहमत मां फैज़ हासिल कंदा आहिनि ऐं उनखे रहमत जो हिस्सो मिलंदो आहे। यकीनन मजलिस जे इख्तिताम ते जॾहिं हो वेंदा त अल्लाह साईं जूं रहमतूं बरकतूं हासिल करे वेंदा। कुरान शरीफ जी मुझे आयत सबूरी तिलावत कई आहे। उनमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि दोस्तनि जो ज़िक्र थो फरमाए, अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला असांखे खबरदार करे ॿुधाए थो त मुतवज्जो थिजो, ख्याल सां इहा ॻाल्हि हंडाइजो ऐं ला ताल्लुकी सां न बल्कि इंतिहाई गौर ऐं फिक्र सां ॿुधो, छो त अला वरी इन ॿई हर्फ इन्ही ॻाल्हि जा मुतक़ाज़ी आहिनि त जीअं असां हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधूं ऐं गौर सां दिलि में वेहारियूं। रब्बुल आलमीन फरमाए थो त अल्लाह जे दोस्तनि खे न हिन दुनिया में ख़ौफ़ आहे न आख़िरत में हूंदो। आम तरह सां असां ई तव्हां जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त घणे खां घणो ख़ौफ़ हूंदो ई अल्लाह जे वलियनि खे आहे। पोइ इहा नफ़ी छाजी आहे? जॾहिं असां सम्झूं था त घणे खां घणो अल्लाह जा वली डिॼंदा आहिनि, घणो ख़ौफ़ उन्हनि खे हूंदो आहे, घणे खां घणो ख़ौफ़ उहे रखंदा आहिनि, पोइ अल्लाह सी छो थो चवे त ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन जे सम्झण जी कोशिश कयो। हिते अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू व मन वालू जंहिं ख़ौफ़ ऐं जंहिं हुज़न जी नफ़ी फरमाई आहे त अल्लाह जे दोस्तनि खे ख़ौफ़ न हूंदो, न गम हूंदो। दुनिया जे बारे में अल्लाह ताला फरमाए तो कि हिन दुनिया जे तख्ते ते कंहिं बि दुनिया जे शइ जो ख़ुदा जे वलीअ खे ख़ौफ़ न हूंदो आहे। इंसान जॾहिं पंहिंजी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारींदो आहे, अजाई गुज़ारींदो आहे, त पोइ उनखे मरण जे टाइम ते ॻणती थींदी आहे ऐं चवंदो आहे रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। या अल्लाह जेकॾहिं न थोरी मूंखे मोहलत ॾी ऐं मौत मुंहिंजे खे टारी त आऊं जेकर खैर खैरातूं भी कंदुसि, नमाज भी पढ़ंदुसि, तुंहिंजी इबादत भी कंदुसि, सालिहनि मज़ा थी पवंदुसि। पर अल्लाह ताला फरमाईंदो वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदो त उन जी घड़ी हिकिड़ी न अॻिते थींदी न पोइते थींदी। पोइ आम माण्हूअ खे इन जो अफ़सोस थींदो त ज़िंदगी में कुछ कोन कयूं ऐं हाणे मोहलत बि कान थी मिले। तंहिंजे करे आम ख़ल्क़ ख़ुदा जी जेका हूंदी उहा पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगी ते अफ़सोस कंदी, पर जॾहिं अल्लाह जो बानो हिन दुनिया मां वेंदो आहे त उनखे ख़ुदा जे तरफ़ खां बिशारत मिलंदी आहे, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिके रादियतम मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ऐ इत्मीनान वारा नफ्स यानी ऐ सालिहन आबिदन खुदा जे वलियन जा रूह
इरजिई इला रब्बिक, तू मोट पंहिंजे रब ॾे। कीअं मोटा? रादियतम मर्दियह, इन अंदाज सां मोट जो रब तोखां राज़ी हुजे, तू वरी रब खां राज़ी हुजे। फदखुली फी इबादी, ऐं हलियो आ अल्लाह जे बानन में अची दाखिल थी। वदखुली जन्नती, ऐं हुनखे मरण सां ई ख़ुशख़बरी मिलंदी आहे त तू जन्नत में अची दाखिल थी। इन्हनि जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो अहिड़ा बाना आहिनि जंहिंजे ज़िंदगी जो को बि लम्हो, का बि घड़ी, को बि वक़्तु गफ़लत में कोन गुज़रियो। ख़ुदा जी इबादत, रियाज़त, ख़ुदा जी फर्मा बरदारी में ज़िंदगी गुज़ारियो, ऐं मरण जे टाइम ते हुनखे अल्लाह तबारक व तआला ख़ुशख़बरियूं जन्नत जूं अता फरमाए। हिकिड़ी हदीस में मां पढ़ियो आहे जंहिंमें अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे, कुदसी हदीस जा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मां पंहिंजे सालिह बाने जो ऐसी ताईं रूह न कढंदो आहियां जेसी ताईं मां हुनखे पंहिंजो दीदार न कराईंदो आहियां। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हाणे अहिड़नि शख़्सनि खे कहिड़ो ख़ौफ़ हूंदो। इन्हनि जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो, अला इन्ना औलिया अल्लाह, खबरदार खबरदार, बेशक जेके भी अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कई बि क़िस्म जो दुनिया जो खौफ नाहे, वला हुम यहज़नून, इनके आखिरत जो भी हुज़ुन को न हूंदो, गणती कान हूंदी, खौफ खतरो न हूंदो, कंहिं बि क़िस्म जो हुनखे को एहसास को न हूंदो त असांजी का ज़िंदगी अजाई गुज़री वई। वो ईअं सोचींदा त असांजी सॼी ज़िंदगी ख़ुदा जी इबादत में सजाई गुज़री वई आहे। हाणे तव्हांखे मां सम्झां थो त सम्झ में इहा ॻाल्हि अचणु खपे, अची वई हूंदी त जेका अल्लाह सी नफ़ी कई आहे, ला खौफुन अलैहिम ऐं वला हुम यहज़नून, इहा दुनिया जे गम जी आहे, दुनिया जे खौफ जी आहे। त हुननि दुनिया जी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी कान, हुननि जी ज़िंदगी गाफ़िल वई कान, हुननि जो हिकिड़ो लम्हो भी ख़ुदा जे ज़िक्र खां ख़ाली लॻियो त पोइ गम छा जो आहे। सालिह बाना चवंदा आहिनि, जो दम गाफ़िल सो दम काफ़िर, माना जेका घड़ी जंहिं दम में असां पंहिंजे अल्लाह खे विसारियूं, वो ख़ुशी हुजे या गम हुजे, ॿिन्ही सूरतुनि में न ख़ुदा खे ख़ुशी में विसारबो आहे, न ख़ुदा खे गम में विसारबो। असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर से रोज़े वारनि मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल बयान कयो आहे, मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे लुत्फ़ अची वञे। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह तमाम कामिल अकमल वली ऐं वॾो साहिब कमाल बुजुर्ग थी गुज़रियो आहे, ऐं पीरान पीर हजरत गौसे आज़म जीलानी खां बि अॻु में आहे। अमां इन मां अंदाज़ो कयो त गौस पाक बाद में आया, ही अयन बुजुर्गन मजो आहे जंहिंजो ज़िक्र ख़ैर पीरान पीर भी पंहिंजनि किताबनि में फरमायो आहे। उन बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे फयूज़ व बरक़ात जो ॻाल्हियूं कजनि त तमाम वसी आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, उहा ही आहे त पाण वॾा वापारी आहियूं। छा बाबा? ताजर ऐं तिजारत शरीयत में गुनाह न आहे। जेकॾहिं को माण्हू हलाल जे कमाई हासिल करण लाइ बनी बारे जो कम करे तो बनी बारे जो कम भी इबादत आहे।
हलाल जी रोजी कमाइण जे लाइ नौकरी कंहिं दर ते करे त इहा नौकरी भी इबादत आहे। व्यापार करे त मां हलाल खावां, बच्चन खे हलाल खारायां तो वो व्यापार में हलाल आहे। दुनिया कमाइण का गुनाह ना है। मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हैं चीस्त दुनिया अज खुदा गाफिल बुदन नए कुमाशो नुकरो फर्जंदो जन। अल्लाह जो वली फरमाए तो सोन चांदी डोकड़ व्यापार धंधे जो नालो दुनिया ना है। मता चो त कंहिं वटि पैसा आहिनि, मता चो कंहिं वटि कार आहे, मता कंहिं चो त ज़मींदारी आहे, मता चो त धंधो करे थो कारोबार, इहो दुनियादार न। दुनियादार उनखे चइबो आहे जेको हुजे टाक सुञो पर अल्लाह खां गाफ़िल हुजे। पर जेकॾहिं अरब खरब पती आहे ऐं ख़ुदा खे यादि करण वारो आहे त इन जहिड़ो ॿियो को ग़रीब फ़क़ीर आहे ई कोन। माना दुनिया जी माना है खुदा का गाफिल थी वञण, खुदा के विसारे छॾण, अल्लाह जे ज़ात बाबरकात खां परे थी वञण। तंहिंजे करे अल्लाह जा वली औलिया अल्लाह जो मसलक रहियो आहे। उन सॼी ज़िंदगी कारोबार भी कयो आहे पर पंहिंजे खुदा सां मशगूल रहिया। मौलाना अब्दुल रहमान जामी रहमतुल्लाह अलैह पीर जी तलाश में निकतो आहे। गोली दे ख्वाजा उबैदुल्लाह अहरार वटि वञी जमल ख्वाजा उबैदुल्लाह अहरार जी दरगाह में पहुतो तो मौलवी साहब हैरान थी। बंगला, महलातूं, कालीन, तूल विहाणा, आला किस्म जा पखा बतियूं ऐं ॿाहिर बुज़ुर्ग जा घोड़ा। उन्हनि खे घोड़नि खे जेके किला लॻल हा, किला पिछाड़ी वारा उहे सोन जा। बोल साहब तो मां तो को फकीर पे गयो ई त बादशाह हुआ। इन बादशाह जो मुरीद के थिया, मूंखे तो फकीर खपे। रात रहियो चयण ठीकु आहे सिज लहे काॾे वञा, सुबुह जो साईं खां मोकिला वेंदुसि। जंहिंमहिल सुबुह थियो तंहिंमहिल हज़रत ख्वाजा उबैदुल्लाह अहरार जे कदमनि ते हथ रखी मोकिलाई कंहिं लाइ इजाज़त मिले मां घर थो वञा। पाण खे बाबा कीअं आया हो? चइसि बेटा ईअं ज़ियारत कर। पाण खे मैं यहाँ त दिल जी ॻाल्हि ॿुधाए न त मां थो ॿुधायां। अर्ज़ कई त मुंहिंजे एतिराज़ खां बुज़ुर्ग वाक़िफ़ थी वियो आहे। नथो ॿुधायां त ख़्वार थींदुसि, मुंहिंजी राज़ खोले विझंदो। तंहिंजे करे खोल ॿुध ॻाल्हि कि न मर्दस्तां के दुनिया दोस्तदार। यो मौलाना अब्दुल रहमान जो शेर आहे। न मर्दस्तां, इते मर्द मां मुराद आहे कामिल अकमल अल्लाह जो वली। न मर्दस्तां के दुनिया दोस्तदार दे, उनखे कामिल अकमल वली कोन चइबो आहे जेको दुनिया सां मोहब्बत रखे। अवां ॾिसो त कीअं दुनिया सां मोहब्बत रखी आहे। मां त मुरीद थियण आयो त कंहिं फ़कीर जो मुरीद थियां, अवां त दुनियादार आहियो। न मर्दस्तां के दुनिया दोस्तदार दे, ओ मर्द नाहे जेको दुनिया सां मोहब्बत रखे। अल्लाह जे वली ख्वाजा उबैदुल्लाह अहरार जवाब फौरन ॾिनो, अगर दारद बराए दोस्तदार जेकॾहिं अल्लाह जो बानो पाण वटि दुनिया रखे तो वह दुनिया पंहिंजे लाइ न रखे, यार जे लाइ रखे, खुदा जे रज़ा जे लाइ रखे। तो ॾिस त मुंहिंजी दुनिया खे त ॾिठो आहे पर मुंहिंजे दिल में उनजी टके जी बि इज़त कान्हे जो घोड़नि जे लिॾ में मां दुनिया खे सोन खे उछलाए छॾियो आहे। ऐं हे ॾिस केतिरा फ़क़ीर दरवेश अल्लाह वारा लंगर खाई रहिया आहिनि, हज़ारनि जे तादाद में मदरसे में तालिबुल इल्म पढ़ी रहिया। दुनिया
गड करे मुल रखी आ बल दुनिया के अल्लाह जे राह में खर्च को कया वो हाथ मौलाना साहब के दिल सा गाल लगी तौबा ताइब पे बैठो ख्वाजा उबैदुल्लाह आरार खां मुरीद को जामी थे बहरहाल हजरत बायजीद बिस्तामी भी दौलतमंद हा व्यापारी हा पीछे रोजे वाला फरमाइन था त सदुल व्यापार बेड़न के जरिए बाहरन मुल्कन दे व्यापार जे वास्ते विदो हो मुझे सही बेटा हरबर ये बथे थी बदा इंच कर मुके सोलो पे लगे सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या बेड़ा भरजी समुंड जे जरिए ॿियनि मुल्कनि ॾे वेंदा हा उतां वरी व्यापार करे वरी बिस्ताम शरीफ में ईंदा हा इहो ईंदे वींदे जो व्यापार हो हितां बेड़ा भरजी वचन होॾो बेड़ा भरजी अचन हिकिड़े ॾिहाड़े सदुल ख़िदमत में हिकिड़ो नौकर आयो अची अर्ज़ कई अल्लाह जा बाना जे जी अबा जे अफ़सोस जी ख़बर आ जे कहिड़ी जे अवां जो जेको फलाणो बेड़ो हो जंहिंमें लखनि करोड़नि जो सामान हुयो हा बा ओ सही समुंड में बुली अवां जा नौकर बि बुॾी विया अवां जो माल बि बुॾी वियो अवां जो बेड़ो भी गरक थियो का शय कान बची आ लखन अरबन करोड़न जो नुकसान थियो आ पाण हुनजी गाल बुधी थोरो ये कंद मुबारक हेठ कयूं अखियूं पूरे थोरो मुतवज्जह रहा मुतवज्जह रही 2 मिनटन का पो मथो मुबारक मथे खणी चयो अल्हम्दुलिल्लाह छा फरमायो गाल आई वई 4 पहर गुजरी विया चैन पहरण गुजरण का बाद में वरी बियो मानू आयो अर्ज करण लगो हजरत चे जी बाबा एकड़ी खुशखबरी खणी आयो हां बाबा केड़ी खुशखबरी आ चे काल तवा के इत्तला मिलियो हो त अवा जो बेड़ो व्यापार मारो गरक थियो आ या गाल गलत हुई सही खबर इहा आहे त तवा जो बेड़ो फलाने मुल्क में खैर सलामती सा पहुंचियो आ ऐं लखन जो उन में नफो थियो जेतरा लख जो सामान हो उन खां वधीक कई लख मंडी में उनके फायदो पियो आ या तवा के कलो को इतला गलत हो अज सही तो बुधाया त न बुड्डो डाहे तरी वियो आ सलामती सा कमायो आ अल्लाह जे वली अखियूं पूरियूं वरी कंध हेठ कयो 2 मिनट तरसी कंध मुबारक मथे खणी चयो अल्हम्दुलिल्लाह तवा जेड़ा जेके वेठा असा जेड़ा उन जो समझ में गाल नथी अचे बेड़ो बुडे त अल्हम्दुलिल्लाह जे बेड़ो तरे त भी अल्हम्दुलिल्लाह जे घाटो पवे तब अल्हम्दुलिल्लाह जे नक्स फायदो पवे नफो पवे तब अल्हम्दुलिल्लाह गाल केड़ी अल्लाह जे वली फरमायो न अवा गलत सोचो आ मुंह न को नुकसान जे करे अल्हम्दुलिल्लाह चयो हो न को नफे जे करे अल्हम्दुलिल्लाह चयो हो मुंह त बी गाल जे करे अल्हम्दुलिल्लाह चयो आ सही केड़ी सलात पढ़दुम दाया सल्लल्लाहु अलैका या जोश जज्बो कोन था दुरुद में दिखारियो कोड़ा जी गडी थिया हो भला सब भाई सल्लल्लाहु